मीरपुर खास NA 212 मीरपुर खास ते आज़ाद उम्मीदवार सैयद अली नवाज़ शाह इलेक्शन सरगर्मियों जोश जज्बे सां शुरू कंदे झडियो टाउन कमेटी काफ़िले की सूरत में झडियो मैन स्टेशन रोड ते अवाम के खिताब कंदे साफ़िर ऐं समाजी वर्कर की हैसियत में कुछ सवाल करण मुझो फ़र्ज़ समझो। आज़ाद उम्मीदवार सैयद अली नवाज़ शाह खान सवाल पुरजोश ऐं रश सबब ॻाल्हि ॿोल मुख़्तसिर थी। सैयद अली नवाज़ शाह वधीक चयो त अग में भी अवाम की खिदमत बिना कंहिं ज़ात पात जे कई है। इंशाअल्लाह हिन भेरे भी इलेक्शन में कामयाब थी अवाम की खिदमत कंदासीं। इंशाअल्लाह मायूस थियण न ॾींदासीं। ऐवान साफ़त सूमार समय जो। उम्मीदवार पाकिस्तान पीपल्स पार्टी तक NA 211 मलिक मोहम्मद इब्राहिम चौहान की अगवानी में मलिक बरादरी के 40 रुकनी वफ़द पीर आफ्ताब हुसैन शाह जीलानी से मुलाकात करी 8 फरवरी ते थींदड़ आम चूंडन में भरपूर तावन जो यकीन ॾियारियो ऐं शहर के मसलन ते ख्यालन की ॾेवट कई। वफ़द चयो त मीरपुर खास में मुल्की बरादरी इलेक्शन में अहम किरदार अदा करण की हासिलियत रखे थी ऐं असां वटि 29,000 रजिस्टर्ड वोटर आहिनि पर असांजो नौजवान बुनियादी सहूलन ऐं रोज़गार खां महरूम आहिनि। मोजिज़ पीर आफ्ताब हुसैन वफ़द के पंहिंजे तरफ़ां भरपूर तावन जो यकीन ॾियारियो ऐं उन मौक़े ते चेयरमैन हाजी मोहम्मद अली पिण मौजूद हुआ। ऐवान साफ़त सूमार समय जो। मीरपुर खास ब्यूरो चीफ नफीस नगर शहरियार 15 सालन में MNA MPA मसला हल करे न सघिया। मिलियल स्कीमूं भी रोलड़े जो शिकार वॾे अरसे खां शहरनि खे अस्पताल जहिड़ी सहूलियत भी न मिली सघी। स्कूलनि जी मरम्मत न थियण सबब बिल्डिंगूं किरण जे कंधे ते पहुची वयूं। 13 साल अॻु करोड़ रुपयनि जी लागत सां ठहियल वाटर सप्लाई स्कीम चालू न थी त लाउन में झंग ॼमी वियो। शहरी पीअण जे पाणी लाइ दरपदर बणियल सालनि खां ठहियल रोड रस्तनि ते मरम्मत न थियण सबब विख ते गोॾे जेॾा खॾा थी विया। वॾे अरसे खां शहर जा बुनियादी मसला हल न थियण सबब रहवासी जा सूर ॿेड़ा थी विया। लट पलाण ते मजबूर बल्दियाती इलेक्शन दौरान चूंडजी आयल मेंबरनि भी बूटो न ॿारियो। ज़िले इंतज़ामिया भी ख़ामोशी जो रोज़ो रखी छॾियो। PP क़यादत फौरी नोटिस वठी शहर जा बुनियादी मसला हल कराए। रहवासी तफ़सील मूजिब तालके झरे जो 3 नंबर नफीस नगर शहर ऐं भरपासे में गुज़िरियल 15 सालन खां PP MNA MPA कामयाब थींदा पिया अचनि मगर शहर नफीस नगर 1 रुपए जा तरक़ियाती कम कराए न सघिया। शहरवासियुनि खे 13 साल अॻु मिलियल वाटर सप्लाई स्कीम जो कम मुकमल हूंदे भी पब्लिक हेल्थ अमले खां हैंडओवर कराए सघिया न आहिनि। वाटर सप्लाई स्कीम जो पानी की मंजूरी थी सघी है। 10 साल खां मुकमल ॼाणल स्कीम में नाक़स मटीरियल जो इस्तेमाल सबब सीमेंट सिरूं उखड़ी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते खॾा पइजी विया आहिनि। मोटरनि खे कट लॻण सबब सड़ी नाकारा थी वयूं आहिनि। उन सां गॾोगॾु शहर लाइ ज़मीन अंदर विछायल पाइप लाइनूं हलण अॻु हंधा हंधा टुटी वयूं आहिनि। मटियारी जे शेख मुल्ला में 8 वरियनि जी मौसूम निंगरी सां जिनसी ॾाढाई कई वई आहे। दीदार शेख ऐं संदसि ज़ाल इल्ज़ाम हणंदे चयो आहे असांजे पाड़े जे रहवासी रोशन शेख असांजी मौसूम न्याणी 8 सालनि जी उमे फरवा खे पंहिंजे हवस जो निशानो बणायो जंहिंजो इतला असां मटियारी थाणे ते खणी पहुतासीं त पुलिस असांखे धिका ॾेई कढी छॾियो आहे। असांजी बाड़ी ॿार खेॾण लाइ वई त खेसि रोशन बहाने सां खणी वञी हवस जो शिकार कयो आहे जंहिंजी तस्दीक मक़ामी डॉक्टरणी पारां बि कई वई आहे। हिननि DIG हैदराबाद SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर असां सां इंसाफ़ कयो वञे। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो की रिपोर्ट मुताबिक मेयर सिंध यूनाइटेड पार्टी के मरकजी अगवान रोशन अली बोड़ो SUP ऑफिस पहुंची PS 81 तालके मेहड़ जे MP उम्मीदवार SUP जिला दादू अगवान सिकंदर अली सोडर जी GDA अगवान जफर अली खान जतोई सदाकत अली खान जतोई करीम अली खान जतोई नियाज अली बोड़ो की मौजूदगी में लियाकत अली खान जतोई के हक में हथ खणी छॾियो। GDA अगवान जफर अली खान जतोई सदाकत अली खान जतोई करीम अली खान जतोई नियाज अली बोड़ो SUP के मरकजी अगवान रोशन अली बोड़ो गुलाम मुस्तफ़ा चांडियो जिला दादू अगवान सिकंदर अली सोडर ऐं ॿियनि SUP ऑफिस में मुनक़द शमूलियती तकरीब के खिताब कंदे चयो त पीपल्स पार्टी मुसलसल 15 साल इक़्तिदार में रही है जी हमेशा सिंधी कौम के गुलाम समझो है। पीपल्स पार्टी पंहिंजे इक़्तिदारी दौर में सिंध के इदारनि के तबाही के वर चाढ़ियो है। हाणे सिंधी कौम सुजाग थी चुकी है। SUP ऑफिस में मुनक़द थियल प्रोग्राम में एडवोकेट शेर अली चांडियो मोहम्मद अली कांदड़ो GDA PS 80 के उम्मीदवार आबिद अली बबर फतह शाह सरफराज मैसर हबीब हुजूरी हाजी इसाक सोडर हाजी खान मारफानी वजीर बबर जुहेब जतोई देशी इजाज खोसो करम अली डेपर वाग़िब माजिद सिंधी गुलाम शब्बीर बंगी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। SUP ज़िले दादू पारां GDA अगवान जी इलेक्शन दौरान भरपूर मदद करण जो पिणु ऐलान कयो।
सांगड़ रिपोर्टर ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ लगारी हाउस ते सरदार मोहम्मद अली लगारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आउं NA 209 सांगड़ ते PS 40 सांगड़ ते आज़ाद इलेक्शन विढ़ंदुसि। साफ़ जे सवाल ते चयो त मूं पीपल्स पार्टी जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे ऐं अलविदा करे छॾियो आहे। उन जी वजह आहे त पीपल्स पार्टी मूंखे टिकट कोन ॾिनी ऐं न मूं सां को मशवरो कयो ऐं सांगड़ जी जंहिंखे सीट मिली आहे उन्हनि मां सांगड़ जो हिकु बि उम्मीदवार कोन आयो आहे। हीअ सांगड़ जी अवाम सां सरासरी नाइंसाफ़ी आहे। वधीक चयो त सांगड़ जी अवाम मुंहिंजो साथ ॾे। आउं सांगड़ शहर जो आहियां, हिकु वकील बि आहियां। कंहिं बि शहरी जो को बि कमु पूरो थिए त लगारी हाउस रोड ते मूंसां अचे मिलनि ऐं कोर्ट जो को मसइलो हुजे त आउं अव्हां सां वाइदो थो कयां त केस फ्री में विढ़ंदुसि। मूंखे को वोट ॾिए या न ॾिए आउं अवाम जो सपोर्ट दिली कंदुसि। मूं वटि ज़ात पात मज़हब कोन्हे, सभु मुंहिंजा भाइर आहिनि। सवाल जे जवाब में चयो त गुज़िरियल बोर्ड में मूंखे मुंहिंजी पार्टी सिर्फ़ु 20 कटा ॾिना ऐं मूं अॼु ॾींहं ताईं कंहिंखां का कमीशन कोन वरिती आहे। मूंखे 12 साल थी विया आहिनि। पीपल्स पार्टी में केर बि साबित करे त हिन रिश्वत वरिती आहे। आउं ॾोह जो ॾोहारी आहियां। एतिरे पंहिंजी पार्टी सां ईमानदारी कंदे बि नज़र अंदाज़ कयो वियो आहियां। पोइ मजबूरी में ही फ़ैसिलो करणो पियो त आज़ाद इलेक्शन विढ़ा ऐं मुंहिंजे बंगले जा दर कहिड़ी बि सियासी पार्टीअ जो माण्हू अचे या आम शहरी अचे, सभिनि लाइ खुलियल आहिनि। अहिड़ो ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो मोहम्मद लगारी। इन लह व इन अलह राजिऊन। इंतहाई ॾुख जी ख़बर। मलकानी बिरादरी जे मौजूद शख्सियत अयाज़ मलकानी ऐं शहज़ाद अली मलकानी जो वालिद धणी बख्श मलकानी कराची जे अस्पताल में मुख़्तसिर अलालत बाद दौरान इलाज हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो आहे। जनाज़ा नमाज़ जो ऐलान बाद कयो वेंदो। ऐवान सहाफ़त सूमार समय जो। शिकारपुर मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानी जे रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर में इलेक्शन मुहिम जे सिलसिले में पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जूं सरगर्मियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। हिमायत हासिल करण लाइ PS 7 जे पीपल्स पार्टी नामज़द उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख ऐं NA 153 शहरयार खान महर वोट हासिल करण लाइ तक जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जे ॻोठनि जा तूफ़ानी दौरा जारी रखंदे जनू में दिलबर खान महर, ॻोठ में नूर मोहम्मद मुगेरी, रज़ा मोहम्मद लोहर, दुर मोहम्मद बिरोही, सोबदार लाशारी अली अकबर बिरोही, टिका खान गुलसन ऐं गुलाम मोहम्मद चकड़ो, ॻोठ बलोच गोपांग में मोहम्मद अज़ीम गोपांग ऐं फौजी आसिफ रहीम गोपांग, ॻोठ बंगलानी में गुलाम यासिन बंगलानी जी कार्नर गजानीअ में शिरकत कई। बंगलानी बिरादरी पारां शानदार इस्तक़बाल पिणु कयो वियो। इलेक्शन में भरपूर मदद ऐं साथ ॾियण जो ऐलान कयो। दिलबर खान महर जे जलसे में पीपल्स पार्टी उम्मीदवारनि इम्तियाज़ अहमद शेख ऐं शहरयार खान महर जो जलसे गाह पहुचण ते दौल ऐं शरनानियुनि सां ऐं गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल पिणु कयो। ज़िलई सदर पीपल्स पार्टी मीर आबिद हुसैन खान भयो ख़ुसूसी तौर शिरकत कई। जलसे में दिलबर खान महर पीपल्स पार्टी उम्मीदवारनि समेत आयल सभिनी महिमाननि खे सिंध जी सूखड़ी, अजरक ऐं टोपीअ जा तोहफ़ा पेश किया। जलसे में पीपल्स पार्टी उम्मीदवारनि इम्तियाज़ अहमद शेख, शहरयार खान महर ऐं मीर आबिद खान भयो अवामी मेड़े खे ख़िताब कयो। मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सूमार समय जो। अगोणो मुड़ुस पारां 1 साल अॻु तलाक ॾेई छॾी हुई। ॿी शादी करण बाद अगोणो मुड़ुस बछड़जी पियो आहे। मौत मार धमकियूं मिली रहियूं आहिनि। अहिड़ो इज़हार मीरपुर ख़ास जे इलाइक़े रहीम नगर वासण तलाक थियल औरत शर्मिती देवी कूली खेमो कूली सां मीरपुर ख़ास जी अदालत में हिंदू मज़हब मूजिब शादी करण बाद साफ़िन अॻियां दाईंदे कयो। देवी कूली वधीक चयो त अॻु मिठो कूली सां शादी थियल हुई, जंहिं 1 साल अॻु तलाक ॾेई घरां बेदख़ल करे छॾियो हो। जंहिं बाद पंहिंजी मर्ज़ी सां खेमो कूली सां शादी कई आहे, जंहिं ते अगोणो मुड़ुस मिठो कूली मछड़जी पियो आहे। मूंखे ज़ोरी अगवा करण समेत मुड़ुस मथां कूड़ा केस दाख़िल करण ऐं मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं करे ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। अगोणो मुड़ुस जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। सख़्त ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला आहियूं। हिन चयो त शादी कई आहे, ॾोह नाहे कयो। अगोणो मुड़ुस जे ख़ौफ़ सबब दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहियूं। शादीशुदा जोड़े वास्तेदार अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी ज़िंदगी खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे त जीअं ख़ुशीअ सां आज़ाद ज़िंदगी गुज़ारे सघूं। ॻाल्हि ॿोल फैज़ सुमरो सूमरा संगत इतिहाद जे चेयरमैन ऐं समाजी अॻवान उस्ताद अब्दुल सत्तार सुमरो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त NA 109 जे कमबाद जो आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद मियां सुमरो संदसि पैनल PS जे कमबाद 1 आज़ाद उम्मीदवार सरदार अब्दुल रज़ाक खोसो, PS ठुल 2 जो उम्मीदवार मीर शफ़ी अहमद खान खोसो ऐं PS गढ़ी खैरो थरी जो आज़ाद उम्मीदवार मीर मुमताज़ अली खान जखराणी अवाम जे वोटनि जी ताक़त सां वॾी लीड सां कामयाब थींदा। हिन चयो त सरदार मोहम्मद मियां सुमरो ज़िले जे कमबाद में तारीख़ी तरक़ियाती कम कराया आहिनि। सरदार मोहम्मद मियां सुमरो वाहिद सियासतदान आहे जेको नेकू
उपकार ऐं इंसानी ख़िदमत खे इबादत सम्झंदो आहे। हिन जी सियासत खीर जीअं साफ़ शिफ़ाफ़ आहे। जंहिं ज़िले में इंजीनियरिंग कॉलेज, कैडेट कॉलेज, टफ टाइल डबल रोड वाटर सप्लाई जो मेगा प्रोजेक्ट, गढ़ स्टेशन ठुल खे वॾो ट्रांसफार्मर ॾेई अपग्रेड ॾियारियो वियो। सिहत लाइ जिम्स अस्पताल, सिविल अस्पताल जे कम बाद में ICU वार्ड, दिल जो शोबो, मरीज़नि लाइ एमरजेंसी टेक्नोलॉजी, एम्बुलेंस, अखियुनि जे शोबे खे तरक़ी ॾियारी वई। उन खां अलावा तरक़ियाती कमनि कराए अवाम जो पैसो अवाम ते ख़र्च कयो आहे। सरदार मोहम्मद मियां साहब जे कम बाद ऐं आसपास जे अवाम जी औलाद जे बहितर मुस्तक़बिल लाइ तालीम खे फ़रोग़ ॾियण लाइ पंहिंजी ज़ाती ज़मीन ते कैडेट कॉलेज अल ख़िदमत फाउंडेशन इदारे लाइ पंहिंजूं ज़मीनूं ॾिनियूं आहिनि। उन्हनि स्कीमुनि खे सियासी मुख़ालिफ़िन नाकारा बणाइण जूं कोशिशूं कयूं हुयूं। हिन चयो त सरदार मोहम्मद मियां सूमरो खे तरक़ियाती कमनि एवज़ जे कम बाद जो अवाम ॿीहर MNA ॾिसणु चाहे थो। जवाब में हिन चयो त सरदार मोहम्मद मियां सूमरो जो इतिहाद मज़बूत आहे। इतिहादी मीर मुमताज़ अली जखरानी जा वोट मिलंदा को बि ख़ुशि फ़हमी में न रहे। इतिहादी हिक ॿिए जे वोटनि जी सपोर्ट करण सबबि सॼो पैनल वॾी अक्सरियत सां कामयाबी थींदा, जेकी अवाम जी ख़िदमत कंदा।